पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म आॾो शिकायतूं कंदे सिंध जे अवाम जा मसला हल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। संदसि चवणो त सिंध जो अवाम वज़ीर आज़म ॾांहुं निहारे पियो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म खां सिंध जे मसइलनि जे हल लाइ कमेटी जोड़ण जो मुतालबो कंदे चयो आहे त ॿोॾ सबबि सिंध में तबाही आई। माण्हुनि जा घर तबाह थिया, पर इस्लामाबाद में वेठलनि खे ॿोॾ मुतासिरनि जो को अहसास ई नाहे। कराची में K4 रथा जे पीड़ जे पथर रखण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में अॼु बि माण्हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सभिनी खे गॾिजी मुल्क जा मसला हल करना पवंदा। जो पानी का मसला है, जो बहुत ही हम अब पूरा इस शहर में जहां से आप मुंतखब हो, आप डिफेंस का पॉश इलाके से मुंतखब हो या आप सेंट्रल कराची से मुंतखब हो, हर शहरी का एक ही मुतालबा है कि हमें पानी दो। हुन वज़ीर आज़म के सिधो सं मुखातिब थींदे चयो त वज़ीर आज़म साहब मुल्क जो परॾेही वज़ीर हूंदे हू टैंकर जो पानी ख़रीद करे रहियो आहे। वॾियूं ॻाल्हियूं करण खां अॻु कराची जे शहरनि खे पाणी जो हक़ ॾियारणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त कराची जे हर शहरी जो मुतालबो आहे त पाणी ॾियो। सिंध जा मसइला वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ई हल कंदो ऐं सिंध जो अवाम उन्हीअ ई ॾांहुं वाझाए रहियो आहे। उन करे कराची जा मसइला शहबाज स्पीड सां मुकमल थियणु घुरिजनि। मैं इस मुल्क का वजीर खारजा हूँ वजीर आज़म साहब, मैं टैंकर से पानी लेता हूँ, खरीदता हूँ। वफाक एक पेज पे है, सूबा एक पेज पे है, बल्दियाती निज़ाम एक पेज पे है। तो उम्मीद ये है कि जब हम सब एक पेज पे है और पूरा मुल्क एक पेज पे है तो हम सब मिलकर कराची को और हर शहरी को अपना पानी का हक पहुंचा सकते हैं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी IMF खां जान छॾाइण जो फार्मूलो ॾींदे चयो त कराची ते ध्यानु ॾियण सां IMF खे विसारे सघिजे थो। संदसि चवणो हो त वापडा अवाम में बदनाम इदारो आहे। उन जी कारकर्दगी सबबि हू पंहिंजनि तकनि में बि नथा वञी सघनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त 9 मई जी साज़िश बिलावल हाउस रायविंड या 90 में ठहे हा त कहिड़ो रद्दमल अचे हा। फौजी ठिकाणनि ते हमला विसारे छॾजनि त मुल्क हलाइण नामुमकिन थी वेंदो। ये अल कादिर ट्रस्ट केस जब कैबिनेट के सामने आ गया था तो कैबिनेट could not reach consensus to pass it. We didn't want to go down the path of political victimization. ये मार्च में जब उसको 5 पुलिस ऑफिसर्स गए थे ज़मान पाक गिरफ्तार करने के लिए कि एक अरेस्ट वारंट एक अदालत ने आपके लिए जारी किया है, और वो भी इसलिए कि वो आपसे तंग आ चुके हैं, वो बार बार आपको बुलाते हैं और आप नहीं आते हो। तो उसके जवाब में उस शख्स ने ज़मान पाक को मैदान जंग में तब्दील कर दिया। मोलोटोव कॉकटेल्स और पुलिस पे हमला कर रहा था, तब भी हमने कुछ नहीं किया। हुन चयो त वज़ीर आज़म चाहे हा त कॾो को PTI ते पाबंदी लॻाए छॾे हा, पर ईअं न कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त माज़ी में शर्जील मेमण खे सिंध हाई कोर्ट मां गिरफ़्तार कयो वियो। हुन 2 सालनि ताईं जेल घारियो। उन वक़्तु चीफ जस्टिस साहब गुड टू सी यू चवण ते ईंदा हुआ, पर जेल पहुंचंदे कमरे जी तलाशी वठंदे गुड टू सी यू चवंदा हुआ। कि हमारा भी शर्जील मेमन साहब आपके सामने बैठा है सर, इसको भी सिंध हाई कोर्ट से रेंजर्स ने गिरफ्तार करवाया था। उस वक्त जनाब स्पीकर हमें तो गुड टू सी यू तो कहने आते थे चीफ जस्टिस, मगर वो जेल पहुंच के अपने कमरे की तलाशी करते हुए गुड टू सी यू करते थे।